लोकेशन मां मुराद इहो बि आहे त असांजो जेको दुकानु आहे उन जे अॻियां आसे पासे में छा थी रहियो आहे, छा आहे त रहंदो मतिलबु की ग्राहक इरिटेट पियो थिए। त इन हुन एतिरे माना रुॻो डिफरेंस जे करे, थोरे डिफरेंस जे करे हुनजो रेस्टोरेंट मॉल जो पहिरें ई 2-3 महीननि में फ्लॉप थी वियो। हुनखे जेकॾहिं असां सही मतिलबु की जेका शयूं घुरंदो उहा न सप्लाई कंदासीं, हुनखे घणो वेट कराईंदासीं त हो जेको आहे उहो ग्राहक असां वटां बेज़ारु थींदो। छो त हो जेकॾहिं पहिरियों जेकॾहिं सभु शयूं ओके हुजूं त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे ग्राहक मेन्यू जी तरफ़ बि वधंदो। जॾहिं असांजो मैनेजमेंट जो को वेटर अची हुन खां पुछंदो तॾहिं हू मेन्यू में ॾिसी का शइ ॿुधाईंदो हुनखे। असांखे उन सां एफर्ट्स वठणा आहिनि जीअं असांजो टेस्ट सुठो पिए मार्केट में। कॉम्पिटिशन छो त हींअर वधी वियो आहे हिन कारोबार में, छो त बजट जेको आहे अहिड़ी शइ आहे जंहिंजे करे मतिलबु की चांसिस हूंदा आहिनि रेस्टोरेंट जे फेल थियण जा। पोइ इन में अची आस्ते हो पछाड़ी बेज़ार थी कमु बंदि करे छॾींदा आहिनि। हे जेके कुझु वजूहातूं जेके मूं जेका रिसर्च कई उन मां जेके मूंखे टॉप जेके हाईलाइटेड लॻियूं, जेके मूं जेको आहे खणी अची तव्हांजे साम्हूं पेश कयूं।